जी बिल्कुल नाज़रीन, आऊँ हिन वक्त इस्लाम कोट जी ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल एंड कॉलेज में मौजूद आहियां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इस्लाम कोट जी तारीख़ में पहिरियों दफ़ो हिन क़िस्म जो जेका साइंस एंड आर्ट जेको आहे उहा मेलो लगायो वियो आहे। इन स्कूल जी इंतज़ामिया तरफ़ां हिन मेले अंदरि जेके शागिर्द आहिनि उन्हनि तरफ़ां मुख़्तलिफ़ जेके तजुर्बा कया पिया वञनि ऐं उन सां गॾोगॾु हिन ॿारनि जा जेका ठहियल तजुर्बाती जेके शयूं आहिनि उन्हनि खे ॾिसण जे लाइ शहर तोड़े ज़िले जा जेके नोटेबल्स आहिनि उन्हनि पारां बि अचण जो सिलसिलो आहे, उहो बि जारी आहे। असां हिन स्कूल में मौजूदु ॿारनि तोड़े हिते जेके ईंदड़ महिमान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं त हिन क़िस्म जो जेको मेलो लॻो आहे हिन में ॿारनि खे कहिड़ो फ़ाइदो आहे ऐं ॿार केतिरा ख़ुशि आहिनि। साइंसी मेलो साइंस ऐं आर्ट जी जेका तख़लीक़ी सोच है जंहिं दुनिया अॼु खां कई साल अॻु में ओॾा मूव थी वई आहे। पाण वटि हिन पाकिस्तान में साइंस के साइंटिफिकली पढ़ाइण जो सदाईं फुक़दान रहियो आहे। असांजो इहो फ़र्ज़ु थिए थो त असां पंहिंजे ॿारनि जी साइंटिफिकली तख़लीक़ी जेका सोच है उहा मुतारिफ़ करायूं दुनिया जे अॻियां। इन क़िस्म जा जॾहिं तव्हां जेको प्रैक्टिकली शयुनि खे शयूं जेको ॿारनि जे साम्हूं पेश कंदा हो त उहे ॿारनि लाइ जेको आहिनि वधीक फ़ाइदेमंद रहंदा आहिनि। उनजे बजाए जेको पाण उनखे रटाईंदा आहियूं उनखे रटो लॻाईंदा आहियूं गवर्नमेंट में जेको मोस्टली थींदो आहे, इन करे असां इहा कोशिशि कई आहे ब्राइट फ्यूचर स्कूल इहा कोशिशि कई आहे त ॿारनि खे प्रैक्टिकली ॾेखारनि त जीअं उहे ज़्यादा सम्झनि ऐं उहो तव्हांखे जीअं सभिनी विज़िटर्स खे जॾहिं उहो पेश कंदा त उन्हनि जे ज़हन में उहा वधीक ॻाल्हि फिट थी वेंदा। हिननि ॾाढी सुठी महिनत कई आहे ऐं वाक़ई पंहिंजो पाण खे शो करे ॾेखारियो आहे त असल में बुनियादी तौर ते ॿार महिनत कनि था। असांजा ॿार ॾाढा महिनती आहिनि, असांजा टीचर्स महिनती आहिनि। जेकॾहिं प्राइवेट स्कूलनि में आहिनि तॾहिं बि ॿार असांजा ई आहिनि ऐं टीचर जेके आहिनि उहे बि असांजे ई स्टूडेंट्स आहिनि। ऐं घणो करे मिठी खे तव्हां ॾिसंदो ख़ासि तौर ते ऐं इस्लाम कोट में बि हाणे सुठो शौक़ु पैदा थियो आहे। लाइटनिंग इफेक्ट में माने पार्टिसिपेट कयो। लाइटनिंग इफेक्ट जो मतिलबु आहे खिवन जो किरण। खिवन सरपारकर में अॼुकल्ह वधीक करे थी त असीं उनजा इशूज़ आहिनि जेका उनखां बचण जा उपाउ जेके आहिनि उहे ॿुधाईंदासीं। ऐं ब्राइट फ्यूचर जेका आहे उहो तमामु सुठो जेका क़दम खयो आहे। हर स्कूल खे कोऑपरेट करणु खपे, हर स्कूल खे विज़िट करणु खपे। मुंहिंजो प्रोजेक्ट गैस लीकेज कोई भी घर या किथे भी कई भी बिल्डिंग इधर कराची में भी इधर थियो है गैस लीक थी पाके खबर कोन पवंदी। हिकिड़ो MQ अहिड़ो सेंस है जगह कंहिं भी जगह या कंहिं भी घर ते लॻंदो आहे जेको पाके ॿुधाए थो कंहिं भी जगह कंहिं भी प्लेस ते पाण वेठा त पाके खबर पवंदी आहे त हिते गैस लीक थी आहे या न। अहिड़ा मेला लॻणु खपनि जीअं ॿारनि जी ज़हनियत हिकिड़ी रुगो किताबनि ताईं महदूद न हुजे पर ॿिया बि मेलनि सां गॾु एक्टिविटी अचे थी। ॿारनि सां तमामु सुठा हिते प्रोजेक्ट ठाहिया आहिनि ॿारनि, उनमें 6 खां वठी इंटर ताईं ठाहिया विया आहिनि। असां वटि एग्ज़िबिशन आहे जी पानी शहर में पहिरीं बार जो एग्ज़िबिशन थियो छो लॻो आहे ताकि इंसान माण्हुनि खे ख़बर पए त जेको आहे न दुनिया में छा छा पियो हले ऐं कहिड़ी शइ जो कहिड़ो मतिलबु आहे। जी हाणे पाण खे कंहिं इंसान खे इहो कोन ख़बर हूंदो आहे त पंहिंजी स्किन में छा आहे, पंहिंजी बॉडी में छा आहे अहिड़ो जेको मतिलबु पाण बीमार थी वेंदा वग़ैरह, त हीअ सभु कुझु जे बारे में ॿुधाए थो। मुख़्तलिफ़ जेके हिते माण्हुनि शहर जे नोटेबल पर्सन उन्हनि शिरकत कई आहे। उन्हनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत खे हिन क़िस्म जा जेके प्रोग्राम सरकारी स्कूलनि में पिणु करणु खपनि त जीअं जेके ॿार ॿियनि स्कूल सरकारी स्कूलनि में ग़रीब ॿार जेके पढ़नि था उन्हनि खे पिणु हिन क़िस्म जा तजुर्बा करण जो मौक़ो मिले। जी